बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हक मौजूद। आशिक अज़ाज़ील ब्या मिड़ेई सदड़िया, आशिक अज़ाज़ील ब्या मिड़ेई सदड़िया, मंझां सिक सबील लानती लाल थियो। शाह अब्दुल लतीफ़ भेटाई सुर यमन कल्याण में फरमाइनि था त असुल आशिक त शैतान, आशिक अज़ाज़ील, आशिक त शैतान चइजे, ॿिया मिड़ेई सदड़िया, ॿिया त सिद्धूं करण वारा आहिनि, ॿिया त बसि क्लेम करण वारा आहिनि त मां अलाह जो आशिक़ आहियां, पर अमलनि कुझु बि न आहे। नारा आहिनि सुबुह शाम 24 कलाक, मां अलाह जो आशिक़ आहियां, अना हबीबुल्ला, छा पोयां कुझु बि न आहे, अमलनि कुझु बि न आहे, वधंदा ॿियनि जा पेर कढंदा। सो असुल आशिक़ त अलाह जो शैतान हुयो। मंझां सिक सबील, जेका इश्क जो पैमानो हो न उहो लिबरेज़ थी वियो। ठीकु आहे, प्याले में पाणी भरिजे ऐं हुनखे हिकिड़ो शुल्को ॾिजे, लोॾो ॾिजे ऐं पाणी ॿाहिरि किरी पए त इहो लिबरेज़ थी वियो। इश्क जो पैमानो फुल थियल हुयो, लिबरेज़ थी वियो, ऐं लिबरेज़ थी वियो त उहो आशिक़ मां लानती थी वियो। उहो रेटो लाल, इश्क में रेटो लाल, उहो लानती थी वियो। आशिक अज़ाज़ील ॿिया मिड़ेई सदड़िया, द ट्रू लवर इज़ शैतान, ट्रू लवर इज़ सैटन, rest of all are claiming, मंझां सिक सबील लानती लाल थियो। From the extreme love, the love become overflowed and he become the cursed. असुल अल्लाह जो जेको आशिक़ आहे उहो शैतान। हाणे इहो असल में जेको शेर आहे शाह अब्दुल लतीफ़ भेटाई आहे, जेकॾहिं मां ईअं चवां त मौलाना जलालुद्दीन रूमीअ खां मुतासिर थी करे या उन जो हिकिड़ो शेर आहे, उन जे बेस ते ही ॻाल्हि कई आहे, त मां सम्झां थो इन में वधा न थींदो, इहा मुंहिंजी सोच आहे। मौलाना जलालुद्दीन रूमी साहब जन चयो त बाज़ां इब्लीस बहस आगाज़ करद, बाज़ां इब्लीस बहस आगाज़ करद, ऐं पोइ छा थियो त शैतान बहस करणु शुरू कयो, शैतान बहस करणु शुरू कयो। कबदम मन सुरखुरू करद यम ज़र्द, ऐं चयो त मुंहिंजी हेतिरी वॾी इज़त, मुंहिंजी वॾी हेतिरी इज़त, कबदम मन सुरखुरू, मां एतिरो आला मक़ाम वारो माण्हू, ऐं पोइ इन कम जे करे, इहो जेको तो कमु कयो ऐं मूंखे हुकुम कयो, इन जे करे मां बदनाम थी वियुसि, इन जे करे मां बदनाम थी वियुसि। करदयम ज़र्द, तो मूंखे तड़े छॾियो, तो मूंखे सफ़ा हेठां करे छॾियो। बाज़ां इब्लीस बहस आगाज़ करद, कबुदम मंसूर खुरू करदयम ज़र्द। हाणे असल वजह इहा हुई, आदम ऐं इब्लीस में फ़र्क़ु इहो हो। अलाह साईं जेको हिकमत आहे अलाह जी, हाणे असां त वधि में वधि पंहिंजी सोच जे लेवल ताईं ॻाल्हाए सघूं था, बाक़ी त तमामु हिकमतूं अलाह सां वाबस्ता आहिनि। त शैतान आर्गूमेंटिव थी वियो, बहस करणु, दलाइल ॾियणु शुरू थी वियो त मां हेॾो वॾो, मां हेतिरा साल इबादत कई। हालांकि इहो हक़ीक़त आहे त हिकु जिन आहे, शैतान हिकु जिन आहे, पर जिन थी करे हज़ारे साल हुन सुपर सालारी कई आहे फ़रिश्तनि जी, मलाइकनि जी, हज़ारे साल जन्नत जो दारो घुरायो आहे, ऐं हज़ारे साल ज़मीन ते जेके तख़लीक़ात हुयूं उन्हनि जो वॾो रहियो आहे। केतिरनि मख़लूक़ातनि जो हज़ारनि सालनि ताईं जेको सुपर सालार रहियो आहे या वॾो रहियो आहे, उनजो बादशाह रहियो आहे। ऐं मां त ॿुधो आहे त ज़मीन जी का अहिड़ी जाइ न आहे जिते शैतान सजदो न कयो हुजे, पर इहो ॿुधण जी हद ताईं आहे। पर आबिद त हुयो न, कहर जो आबिद। ऐं जॾहिं आदम ठहणु लॻो त अलाह सां हुन आर्गूमेंट्स ॾियणु शुरू कया, बहस करणु शुरू कयो त छा मां काफ़ी न आहियां, छा मां काफ़ी न आहियां, मुंहिंजी हेतिरा साल इबादत, हेतिरा साल सुपर सालारी, हेतिरियूं ख़िदमतूं, छा मां काफ़ी न आहियां। पोइ अलाह साईं चयो त मां का अहिड़ी तख़लीक़
पैदा कयां जेका सिर्फ़ु प्यार करे ऐं बहस न करे, आर्गूमेंटिव न हुजे। कॾहिं ईअं न चयो त मां जेको 60 साल इबादत कई थी मां हाणे त बख़्शे, 60 साल इबादत कई आहे त कमु कर, न न, आर्गूमेंटिव न हुजे। त असल में मौलाना रूमी जेको नज़रियो ॾिनो आहे त शैतान उहो जेको बहस करे, शैतान उहो जेको आर्गूमेंट करे, ऐं आदम उहो जेको मोहबत करे। मौलाना जलालुद्दीन रूमी जो नज़रियो आहे, उन जे बुनियाद ते वरी शाह अब्दुल लतीफ़ भटाई चयो आशिक़ अज़ाज़ील ॿिया मिड़ेई सुखड़िया, असुल आशिक़ त शैतान, बाक़ी सदूं करण वारा। जो असल आशिक़ है अल्लाह का वो शैतान, बाकी दावे करने वाले लोग हैं, बाकी दावे करने वाले हैं कि मैं अल्लाह का आशिक़, मैं अल्लाह का आशिक़, अना हबीबुल्लाह, अना आशिकुल्लाह। लेकिन शैतान को बस उसकी अना ले डूबी। शैतान ने ये कहा कि मैं इतना आबिद हूँ, तो उसको उसकी अना लेकर डूबी। वो एतिरो आबिद हुयो, अल्लाह उनखे अख़्तियार ॾेई छॾियो, ठीकु आहे न, वञ जेको करिणो अथई कर वञ। अॼु बि असां नमाज़ुनि में तलावतुनि में पढ़ंदा न, वश मिन शर्रि वसवासिल खन्नास लज़ी युवस्विसु फ़ी सुदूरिन नास, ठीकु आहे माना मिन शर्रिल वसवासिल खन्नास लज़ी युवस्विसु फ़ी सुदूरिन नास। माना तव्हां कॾहिं इहो महसूसु कयो आहे कंहिं चङे भले माण्हू सां मोहबत कंदा हुजो, कोई हिकिड़ो टियों माण्हू ईंदो आहे, उन जी का हिकिड़ी नंढी ॻाल्हि ॿुधाईंदो आहे ऐं तव्हांखे उन सुठे माण्हूअ खां नफ़रत थी वेंदी आहे। इहे अंदर में विसविस आहे जेको आहे न शैतान डेवलप कंदो आहे, ठीकु आहे। जिते इंसान खे इंसान खां टोड़ण वारो कमु थिए, सम्झो उते शैतान पहुची वियो आहे। जिते इंसान खे इंसान सां मिलाइण वारो कमु थिए, कम्यूनिटीज़ डेवलप करण वारो ऐं जेको हिकिड़ो इतिहाद वारो कमु थिए, उहा अलाह जी सिफ़त आहे। टोड़ण शैतान जी सिफ़त आहे, जोड़ण अलाह जी सिफ़त आहे। त अलाह हुनखे चयो जेको करिणो अथई सो कर वञी। हुन चयो मां क़यामत ताईं वर्गलाईंदो रहंदुसि, चयांसि वञी वर्गलाए, पर मुंहिंजा पोइ बि मुंहिंजा रहंदा। सो जॾहिं बि तव्हां ॾिसो त का शैतानी सिफ़त जेका कम्यूनिटीज़ खे, इंसाननि खे, दोस्तनि खे हिक ॿिए खां अलॻि करे रही आहे, उन्हनि खे नुक़सानु पहुचाए रही आहे, त उहो शैतान आहे। शैतान खे अख़्तियारी ॾिनल आहे, तव्हांजे दिलनि में विसवसा पैदा करे सघे थो, ठीकु आहे। हथां के मां त जॾहिं मस्जिदुनि में ईंदो आहियां त ॿुधो आहे, ख़बर न आहे त मस्जिद में बि बेशुमाम ऐलान कंदो आहे त विच में खाल न छॾियो, खाल सां शैतान दाख़िल ईंदो आहे। माना शैतान खे एतिरी अख़्तियारी आहे जो अलाह जे घर में बि अची थो वञे, पर एतिरो हुजे या न हुजे, अख़्तियार त हुन वटि आहे। कॾहिं कॾहिं मूंखे उस्ताद बुखारी जी ॻाल्हि यादि अची वेंदी आहे। उस्ताद बुखारी चवंदो त यार जेकॾहिं ईअं आहे, एतिरी अख़्तियारी आहे, त पोइ त माना सम्झो अलाह शैतान बि नंढड़ो अलाह नऊज़ बिल्ला। मां हिकिड़ी ॻाल्हि कई, पर माना अख़्तियार हुनखे अलाह ॾिनो, हुनजे इबादत जे एवज़ शायदि हू हज़ारे सालनि ताईं आबिद रहियो, उनजे करे हुनखे अलाह साईं अख़्तियार ॾेई छॾियो त जेको करिणो अथई सो कर वञी, मुंहिंजा पोइ बि मुंहिंजा रहंदा, ठीकु आहे। त अलाह खां हमेशह जेका दुआ घुरिजे उहा कामिल ईमान जी घुरिजे, छो त चङा भला आलिम, चङा भला अलाह जा आशिक़, उहे बि आख़िरी महिल ते उहो डगमगा जाना, माना डीरेल थी वञण ईमान खां। पोइ शैतान ईंदो आहे, छा सॼी उमिरि कई इबादत, हाणे ॾिस मरेंदो पियो न, अलाह चई बि कोन थो, ठीकु आहे, मुंहिंजे रस्ते ते अचु। पोइ कामिल ईमान जी दुआ घुरिजे ऐं कामिल ईमान ते रहण जी कोशिशि कजे, ऐं उहे कम कजनि जिन सां ईमान मज़बूत थिए। उहे कम कहिड़ा आहिनि? उहे कम कहिड़ा आहिनि? कूड़, धोखो, ठगी, चोरी, कंहिंखे विढ़ाइण, इन्हनि कमनि खां परहेज़ रखो। इन्हनि सां न सिर्फ़ु सोसाइटी जो, माण्हुनि जो फ़ाइदो थींदो, पर तव्हांजो ईमान पुख़्तो थींदो इन ॻाल्हि ते त ख़ुदा जेके बि दीन मोकिलिया आहिनि उहे मुहबत खां सवाइ कुझु बि न आहिनि। ऐं मुहबत ते तव्हांजो यकीन थींदो, अलाह सां मुहबत ते, इंसान सां मुहबत ते तव्हांजो यकीन थींदो जेकॾहिं तव्हां पंहिंजे रूह जी खुराक मुहबतुनि सां कंदव, रूह जी खुराक सुठनि लफ़्ज़नि सां, सुठियुनि ॻाल्हियुनि सां कंदव, कंहिंखे सिरात मुस्तक़ीम जो रस्तो ॾेखारण सां कंदव। ऐं नेगेटिव न्यूट्रिशन इहा आहे, रूह जी नेगेटिव न्यूट्रिशन इहा आहे त तव्हां कूड़ ॻाल्हायो, चोरी कयो, धोखो ॾियो, ठगी कयो,
हुन जी ॻाल्हि हुन सां कयो, कंहिंजी गिला कयो, कंहिंजे ख़िलाफ़ु कंहिंजे कन में का ॻाल्हि ॾेई छॾियो, इहे सभु शैतानी कम आहिनि। शैतानी कम तव्हांजे ईमान खे उॾईअ वांगुरु खाईंदा आहिनि। असल में शैतान जी ॻाल्हि जेका शाह लतीफ़ बिटाई कई त आशिक़ अज़ाज़ील ठीकु आहे, असुलु आशिक़ त उहो हुयो, बाक़ी क्लेम करण वारा आहिनि। सो तव्हां बि जेका इबादतूं कयो था, जेके सुठा नेक अमल कयो था, उनजी ॻणप न आहे करणी। अलाह खे कॾहिं ईअं न आहे हिकिड़ो त मां हेतिरा कम कया मैं, ठीकु आहे, हाणे मुंहिंजो तूं हे कमु कर। न, अलाह सां इबादत, अलाह जी इबादत उनजे करे कयो त अलाह उनजे लाइक़ु आहे। उमेदु आहे त मुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झ में आयूं हूंदियूं ऐं अलाह सभिनी खे नेक कम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं शैतानी कमनि खां पासे रखे ऐं परहेज़ में रखे। जी लतीफ़।